कराची जहिड़े वॾे शहर में जिते अमुन अमान ऐं अवामी तहफ़ुज़ लाइ पुलिस जो किरदारु इंतिहाई अहम आहे, उते पुलिस जी सिक्योरिटी विंग बाबति साम्हूं आयल शिकायतुनि सवालनि खे जनम ॾेई छॾियो आहे। इल्ज़ाम इहो आहे त सरकारी ज़िम्मेवारियुनि लाइ मुक़ररु कयल पुलिस अहलकारनि खे मुबैना तौरु ज़ाती शख़्सियतुनि, कारोबारी माण्हुनि, बिल्डरनि ऐं बाअसर माण्हुनि जी सिक्योरिटी लाइ गैर क़ानूनी तरीक़े सां मुक़ररु कयो वियो। एंटी करप्शन अदालत कराचीअ में दाख़िल कयल सिधियुनि शिकायतुनि ते कार्रवाई कंदे कराची पुलिस जे सिक्योरिटी विंग में मुबैना बेज़ाब्तगियुनि बाबति एडिशनल IG कराची ऐं लाॻापियल इख़्तियारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। स्पेशल जज एंटी करप्शन मोहम्मद अमीनुल्लाह सिद्दीकी जी अदालत एडिशनल IG कराची खे हुकुम ॾिनो आहे त मामले जी जांच अहिड़े ऑफिसर खां कराई वञे जेको शिकायतुनि में नामज़द इख़्तियारनि खां अलॻि हुजे ऐं रिपोर्ट 6 अगस्त ते अदालत में पेश कई वञे। दरख़्वास्त गुज़ार वकील गुलाम अकबर जतोई अदालत में मौक़िफ़ अख़्तियार कयो त कराची पुलिस जी सिक्योरिटी विंग जा अचकल 100 खां वधीक अहलकार मुबैना तौरु सरकारी तरीक़ेकार जे उबतड़ निजी शख़्सियतुनि, बिल्डरनि, कारोबारी माण्हुनि ऐं बाअसर हल्कनि खे सिक्योरिटी फ़राहम करण लाइ मुक़ररु कया विया। दरख़्वास्त में इल्ज़ाम लॻायो वियो आहे त इन्हनि अहलकारनि जी मुक़ररी एवज़ मुबैना तौरु 25,000 खां 1 लख रुपयनि ताईं गैर क़ानूनी ओगाड़ियूं कयूं वञनि थियूं। वकील मूजिबि केतिरई अहलकार सरकारी रिकॉर्ड में ड्यूटी ते ज़ाहिर कया वञनि था, पर अमली तौरु उहे निजी माण्हुनि वटि ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबि सरकारी ख़ज़ाने खे नुक़सान ऐं पुलिस जी कारकर्दगी मुतासिर थी रही आहे। शिकायत में चयो वियो आहे त पुलिस अहलकारनि खे माहवार रक़म ॾेई सरकारी ड्यूटी तां गैर हाज़िर रखियो वञे थो ऐं इहे निजी सिक्योरिटी जूं ज़िम्मेवारियूं अदा कंदे बि सरकारी पघारूं हासिल करे रहिया आहिनि। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त अहिड़े अमल सां न रुॻो पुलिस जी अफ़रादी क़ुवत मुतासिर थिए थी, पर आम शहरनि जे तहफ़ुज़ लाइ मौजूदु वसीलनि ते बि असरु पवे थो। दरख़्वास्त गुज़ार अदालत खे ॿुधायो त जंहिं DIG सिक्योरिटी बाबति शिकायत दाख़िल कई वई, उन मामले जी जांच बि साॻिए इदारे जे हिकु लाॻापियल ऑफिसर हवाले कई वई, जंहिं ते एतिराज़ कयो वियो। अदालत उन सूरतहाल खे नज़र में रखंदे हुकुम ॾिनो त मामले जी जांच कंहिं ॿिए DIG खां कराई वञे। दरख़्वास्त में SP सिक्योरिटी महमूद राजपूत, DIG सिक्योरिटी ऐं ॿियनि लाॻापियल माण्हुनि खे जवाबदार तौरु नामज़द करण जी दरख़्वास्त कई वई आहे। वकील गुलाम अकबर जतोई मूजिबि पुलिस अहलकारनि ज़ाहिद, उस्मान, सजाद इक़बाल, रिज़वान, आसिफ रहीम, ASI अफ़ज़ल ऐं ASI नेक मोहम्मद समेत ॿियनि जा नाला बि शिकायत में शामिल कया विया आहिनि। दरख़्वास्त गुज़ार मूजिबि एंटी करप्शन सिंध जे डायरेक्टर जनरल सां अॻु में राब्तो कयो वियो हो, पर कार्रवाई न थियण बाद अदालत सां राब्तो कयो वियो। हीउ मामिलो रुॻो हिकु खाते जी अंदरूनी कार्रवाई न, पर उन सवाल सां लाॻापियल आहे त सरकारी सिक्योरिटी वसीला कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कया वञनि था ऐं उन्हनि जी निगरानी जो निज़ाम केतिरो मज़बूत आहे। हाणे अदालत जे हुकुम खां पोइ जांच रिपोर्ट जो इंतज़ारु आहे, जंहिं सां इहो वाज़े थी सघे थो त सिक्योरिटी विंग में मुक़ररनि सरकारी अहलकारनि जे इस्तेमालु ऐं मुबैना ओगाड़ियुनि बाबति इल्ज़ाम केतिरी हद ताईं दुरुस्त आहिनि।